अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबह कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फर्उहा फिस्समा तुअती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा व यज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नास लअल्लहुम यतज़क्करून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 13 सिपारे सूरत इब्राहिम जो बायत हमारे सामने तिलावत की हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला हिकिड़ो मसलो सम्झाइण जे लाइ हिकु अजीब ऐं ग़रीब मिसाल बयान फरमायो। फरमाई अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबह। रब फरमायो जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो कशजरतिन तय्यिबह, ॼण त ज़मीन में भलो वण पोखियो। मिसाल ॾिबो पोइ ॻाल्हि सम्झणी। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो मेराज वारी रात बैतुल मामूर वट मुझी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम से मुलाकात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुझा सोना पंजी उम्मत के मुझो न्यापो दीजा अल जन्नत क़ियान, जन्नत खाली प्लाट था। जन्नत में का शिकांत न बाग न बागीचा न बंगला न मालातू न नारू न हुरू। हाणे जेको तुझो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जे लाइ जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े के उन वण जे थुड़ जे भरिसां बीहारे करे डुकायो, पर उन वण जे लाम जी छांव कान खुटंदी। एॾो वॾो वण थोरो पैदा फरमाए।
असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हुआ। फरमाईंदा बानो जॾहिं ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहे, ज़िक्र जी मजलिस में क़ुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आहे त हुन जे जन्नत जे बंगलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आहे। के फ़रिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि, के चांदीअ जी खयूं पिया अचनि, के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि, के अंबनि जूं चकियूं पिया पोखिनि, के खजनि जूं जतियूं पिया पोखिनि, के सूफ़नि जा बाग, के नारगिन जा बाग पिया पोखिनि, के खीर जूं नहरूं पिया खोटनि, के माखी जा वाह पिया खोटनि। फरमाईंदा जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आहे, होटलुनि ते वञी ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आहे, बेहयाई पुछड़ाई जे प्रोग्रामनि में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आहे, त उहे फ़रिश्ता तेशियूं करनियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा। पोइ तव्हां चाहियो था असांजे जन्नत जे बंगलनि जो कमु हले या अध में रहे? हिते घर अध में रहियल आहे त केॾो फ़िकिर आहे, चवंदा कर्ज़ खणी बि छित विझरायो। हालांकि ही जेको तव्हां ईअं असां घर ठहिरायो आहे, हिन में त कंदराया ख़ैरपुर जे बठनि जूं सिरूं आहिनि, पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो, उते जन्नत में जेके तव्हां ईअं असांजे लाइ बंगला तयारु पिया थियनि, उन्हनि में हिकिड़ी सिर सोन जी, हिकिड़ी सिर चांदीअ जी पई लॻे। ही जेके तव्हां ईअं असां गंबोलनि ऐं जोॻिजनि घर ठहिराया आहिनि, के गारे ते, के सीमेंट ते, पर क़ुरान मजीद जे मजलिस में तव्हां वेठा हो, उते जन्नत में जेके असांजे लाइ बंगला पिया तयारु थियनि, उन्हनि जी उहो सारी मुश्कई अंबर जे गारे सां, दर्जो बि मुश्कई अंबर जे गारे सां पियो बंदि। ही जेके तव्हां ईअं असां घर ठहिराया आहिनि, हिननि में त वधि में वधि 15 साल 20 साल रहंदासीं। 15-20 सालनि खां बाद असांजो जनाज़ो निकिरंदो। मुंहिंजी उमिरि आहे 51 साल ऐं ज़िंदगी में घर हिकिड़ो ठाहिबो बस, बाक़ी ये 13-14 साल। छो त नबी साईं फरमा मुंहिंजे उम्मत जी उमिरि 60 खां 70 मथे को वेंदो, ऐं भली उमिरि इहा आहे बस। साईं जन जी उमिरि मुबारक 63 साल आहे, भली उमिरि इहा आहे बस, 63 साल आहे बस। माण्हू हिन जे अंदरि हलियो वञे त भलो, अखियुनि खां अंधा थी वञूं, कननि खां बोगा थी वञूं, नक मों सिंग, वात मों गिग, गोॾनि में सूर, चेल में सूर, सॼी राति पिया खंघूं, पंहिंजी निंड बि हराम, घर जे भातियुनि जी निंड बि हराम। या कड़ी उमिरि आहे, या कड़ी ज़िंदगी। मीरपुर ख़ास में हिकिड़ो कुराड़ो घर जे ॿाहिरां छिगल खट ते सुतो पियो हो। चई जोगी साहब भला मूंखे ख़ुदकुशी करण जी इजाज़त आहे? मां जो न बाबा ख़ुदकुशी हराम आहे। चई जोगी साहब रोज़ानो मां मरां थो, इन खां हिकु दफ़ो मरां थो हो भलो आहे। रोज़ानो कीअं थो मरी? चई घर मुंहिंजो, प्लाट मुंहिंजा, खटू मुंहिंजूं, हंध बिस्तरा मुंहिंजा, रात जो मां खंघां पियो त मुंहिंजा पुट अचे मुंहिंजे निड़ीअ में घुटो था ॾियनि त मरी बि नथो जो असांजी जान छुटे। ॾींहं जो त मूंखे घर में रहण ई नथा ॾियनि त थुकूं ऐं खंघारा थो चिलाईं, ॿाहिरि खट ते वञी वे। रात जो मां खंघां थो, पंहिंजे वस में त न आहियां। अल्लाहु अकबर। पोइ इन खां हिकु दफ़ो मरां त हो भलो आहे, मां त रोज़ानो पियो थो मरां। हीअ हालत आहे। मुसीबत बल गई ये तूल जिंदगानी, बुजुर्गों के दुआओं ने मार डाला है। वॾरा त दुआ कंदा त अलाह करे तुंहिंजी उमिरि वॾी थिए। उमिरि त वॾी थी वई, पर हाणे सभु बेज़ार थी विया। हिननि घरनि में त वधि में वधि 15 साल 20 साल रहंदासीं। 20 सालनि खां बाद असांजो जनाज़ो निकिरंदो। पर क़ुरान मजीद जी मजलिस में तव्हां वेठा हो,
उते जन्नत में जेके तवाई असां जे लाइ बंगला तैयार थियनि पिया अल्लाह से फरमायो खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला उन्हनि बंगलनि में दाख़िल थींदो त वरी निकिरंदो ई कोन हमेशा हमेशा पिया उन्हनि बंगलनि में रहंदो हिते आहे छा तुंहिंजी हर शइ आरज़ी माल आरज़ी जान आरज़ी इज्जत आरज़ी जवानी आरज़ी बाबा ही जेके कुराड़ा वेठा आहिनि असुल खां वठी कुराड़ा या पहिरियों जवाना पहिरियों जवाना को वक़्तु आयो हुयो जो असांजे हिननि कुराड़नि खे एॾी मस्ती हूंदी जो 60 वाह तां टपा ॾींदा जबल में दीवारों तो छलांगू लगाईंदा अज वेचारा बिना हवा जे पिया था लुडन वेहंदा त उथी कोन था सघनि आया ये असांजा रिटायर ऑफिसर का वक्त में एडी न के मस्ती हूंदी कुर्सी ते वेठा हूंदा त काॾे निहारींदा बि न जब कंध में किली लॻल अथनि अजो रिटायर थियण खां बाद घर में 10 दफ़ा पुट खे था सॾु कनि त पुट चए थो फोट कुराड़ा मरी बि नथो जो असांजी जान छुटे हूअं त साईं घंटी वॼाईंदा त पटे वाला भॼंदा हाणे पुट बि नथो अचे मोबाइल भी न छे आए छाए तुझी जवानी आरदी आ जे चांडे साहब जो वही जवानी आई पीरी कदा शेर त कदा कीरी कदा अमीरी कदा फकीरी उथण वेहण खां लाचार हाणे हर भजी विया यार कदा जोदा जवान सदाइन कदा थिड़ थिड़ थाबा खाइन पागल भी था पोड़ो भाइन कचहरी में भी कोन सुञाणन खिली खिली था टकन बार हाणे हर भजी विया यार कदा अमीनो गुल गुलाबी कदा सुनो मोह माताबी हाणे शौक रहो न शताबी अच्छा थी विया वार हाणे हर भजी विया यार उडरा गेरा भगादार चांजो अब्द थियो लाचार हाणे हर भजी विया यार माना तुझी जवानी आरज़ी आ पर मुझे नबी फरमायो जन्नत में जेके विया तो वे सदाई जवान हूंदा कदा भी उन्हनि जे मथों कुराड़ पका न ईंदी हितों जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं या हितों जे गबोलन जूं ज़ालूं जवान तव्हां मखण खाराईंदा हो नर चुआरा खाराईंदा असांजे कुराड़नि जन शौक़ मां शादियूं कयूं उन्हनि जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं ॾंद भॼी पिया ॾाठो निकिरी वयुनि उन्हनि कुराड़नि जे मुंहं में भी गुंज अची विया पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो जन्नत में कुरान तो फजअलनाहुन्ना अबकारा उरुबन अतराबा जन्नत में मां रब तव्हां जे लाइ जेके ज़ालूं पैदा कयूं उहे सदाई जवान हूंदियूं कॾहिं भी कुराड़ियूं कोन थी बाबा जिंदगी आहे इते खीर कोन थो मिले 220 रुपया किलो आ पोइ भी खालिस खीर न पियो मिले अध ते पानी पर हाणे चऊं था त पाणी मिलाइनि तॾहिं बि चङो अलाए केमिकल छा था मिलाइनि खीर न मेह जी ज़रूरत है न ढॻीअ जी न खड़ जी न चोकड़ जी बस केमिकल था मिलनि उन मां खीर था ठाहिनि शुक्र कयो जो इहो पाणी वारो खीर मिलेव थो कुरान तो फमा अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामुहु तव्हां कुरान मजीद जे मजलिस में वेठा हो जन्नत में मां रब तव्हां जे लाइ खीर जा वाह पियो खोटराया खीर जा भी वाह लम यतगय्यर तामुहु वो खीर फिटंदो भी कोन उन में जायको भी तब्दील कोन थींदो
24 कलाक साफ सुथरे खीर जो वाव हर जन्नती जी हर बंगले में खीर जी नहर पई हले। बाबा यो जान असां ॾिठो कोन्हे तव्हांजे करे हाली त यकीन ई कोन थो अचे। नंढड़ो ॿार जो मां जे पेट में हूंदो आहे, उन मां जे पेट में ॿार हुजे, उनखे तव्हां चओ त बाबा ॿाहिरि वॾो जहान, वॾा दरिया आहिनि, वॾा वाहन, वॾियूं शाखूं आहिनि, वॾा बाग आहिनि, वॾियूं बसूं, वॾियूं रेलगाॾियूं, वॾा जहाज, हेलीकॉप्टर, उन ॿार खे यकीन ईंदो? उहो चवंदो बसि आहे ई जहान ई। पर जंहिं महिल मां जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो आहे पोइ ॾिसंदो आहे, चवंदो हाओ बेली वाह बि आहिनि, दरिया बि आहिनि, शाखूं बि आहिनि, बाग भी आन, बसूं भी आन, रेलगाड़ियों भी आन, जहाज हेलीकॉप्टर भी आन। सो हाली तो तव्हां असांखे यकीन ही कोन थो थिए। चङाई मौलवी कीअं था ॻाल्हियूं कनि त खीर जूं नहरूं, खीर जा वाह, हिते खीर जे लाइ सिकी माओ, पर सचो क़ुरान सचो आहे। व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर ताम, क़ुरान तो फरमाए खीर जा भी वाह तव्हां जे लाइ खोटराया। हिकिड़ो जन्नती खीर जे वाह ते वेही करे खीर पियणु शुरू करे, सॼो वाह खीर जो पी वेंदो, पर ड्रॉ बि कोन थींदुसि, हाज़मो बि कोन थींदुसि, हाज़मो बि ख़राब कोन थींदुसि, बसि हिकिड़ी ओघराई ॾींदो, सॼो खीर हज़म थी वेंदो। ओघराई बि ख़ुशबूदार, न पेशाब जी ज़रूरत, न कज़ाज जी ज़रूरत, ख़ुशबूदार ओघराई ईंदी त सॼो खीर जो सठियो वाह पी वञे, वो सॼो खीर हज़म थी वेंदो, रुॻो मज़ो ई मज़ो, लज़त ई लज़त। हिते मक्खी कान थी मिले थी मक्खी तव्हां वटि का ख़ालिस? असांखे हदियो माण्हू पिया ॾियनि मक्खियुनि जा शीशा, असां ख़ुशि थियूं। महीने खां पोइ ॾिसूं त रुॻो खंडुआ खे चाशनी पई। ॿार सियारे में बीमार थो थिए त मक्खीअ जी चमची जे लाइ परेशान आहियूं, पर क़ुरान तो फरमाए तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो, जन्नत में व अनहार मिन असल मुसफ़ा, मां रब तव्हां जे लाइ जन्नत में होते माखीअ जूं नहरूं पियो थो खोटरायां, माखी जा वाह। सभु चओ सुभान अल्लाह। माखी जा बि वाह पिया वहंदा। खीर में विझी पियो तव्हांजी मर्ज़ी, मखण में विझी खाओ तव्हांजी मर्ज़ी, खारकू ऐं मखण, खारकू ऐं मक्खी गॾिजी खाओ तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह से फरमाया अनहार मिन असल मुसफ़ा, खीर जा भी वाह तव्हांजे लाइ खोटराया। हितां जो शराब तव्हां ॾिसो पिया बदबूदार, शराबी भरिसां वेहंदो त धप पई ईंदी। जंहिं बंगले में जंहिं ओताक में शराब ऐं भंग पीतो ईंदो आहे, असांखे त उते निंड बि न ईंदी आहे। हिकिड़ो असांजो दोस्त हुयो, हाणे तबली जमायत में 4 महीना लॻाया अथई, पोइ चए पियो त मां पहिरीं शराब ठाहींदुसि, शराब एॾे लाॻले शराब ठाहींदा। हिकिड़ो वॾेरो हुयो, उनजे पुट जी शादी, पोइ मूंखे ऑर्डर ॾिनई त 2000 थेलियूं शराब जूं खपनि। हिकिड़ो वरी बोतल में पैक थींदो आहे, ॿियो वरी थेलनि में पैक थींदो आहे, कचो शराब। चईंसि महीनो ॾेढ मां तयारु कयुमि शराब, 2 ड्रम हुजनि वॾा, ई ड्रम थींदा, उहे ज़मीन में अंदरि असां पूरींदासीं ड्रम, उन में ठाहींदासीं शराब। हाणे सुभाणे शादी आहे, राति जो पाड़े जा के हरामी कुत्ता को मूंखां पुर ॾियणु विसरी वियो, उन शराब में काकूस करे। सुबुह जो मां ॾिठो त कुतनि वारो काकूस, अची परेशान थियुसि। मां जो हाणे शराब न पहुचाईंदुसि, वॾेरो ॿधराईंदो, जेल में विझराईंदो, चटी विझंदो, त हेॾी मुंहिंजी संगत थी अचे। पोइ दिलि में सोचुमि आहे हू बि पलीत आहे, ही बि पलीत। पोइ कुतनि वारे काकूस खे ॾुध सवां करे विलोड़े सफ़ा हिकु करे छाणे पैक करे रईस वटि पहुचायो। उते जो शराब जेको पीए त रईस खां पुछा करे, असां ज़िंदगी में अहिड़ो लज़ीज़ शराब न पीतो आहे, किथे ऑर्डर थो ॾिनो?
वॾेरे चई मुंहिंजो ख़ासि दोस्त आहे उन ठाहियो हर को एड्रेस पियो वठे वॾेरे मूंखे चयो कि ज़ाल में शराब में कहिड़ो नुस्ख़ो मिलायो हुई जो हर को तुंहिंजी पुछा पियो करे बसि इन ॻाल्हि खे छॾे जो ही नुस्ख़ो जंहिं तव्हांखे थोरो ई ॿुधायो हिकिड़ो हमराह हुयो रईस वो नौकर खे चई त फ़क़ति खीर में चांहि ठाहे महिमान आया आहिनि मुंहिंजा भला फ़क़ति खीर छा फ़क़ति खीर सो नौकर जी परेशान थियो चई तव्हां खीर त आहे फ़क़ति छा आहे जंहिं महिल ॿकरे जो खीर जो ॾोहे पियो ॿकरे जो फोड़ियूं मिला थियूं हिन नौकर चयो फ़क़ति इहे आहे उहे फोलियूं घोटे हुए चाह में विधाई छाणे चाह प्यारे चाह में लज़त हुजे सो रईस चयो फलाना क्या घताई चाह विझे इतना मज़ा है चाह में जैसे तुसां आख्या नी फ़क़ति इसमें विझो गतोस फ़क़ति वो फ़क़ति क्या है वो न जो बकरी जेके फोल विला थियूं उहे विझूं मां फ़क़ति ही हाल शराब में जेतिरो हराम घणो विझो एतिरो मज़ेदार इलाग में जेके कोली शराब ठाहींदा न कचो पोइ हितां जी जेका ही बदबूदार खार इहा खणी वेंदा बबूर जा छोॾा पुरानो कारो गुड़ कोटिया जी इहा जेका बदबूदार ड्राख उहा विझंदा आहिनि पोइ बि मज़ो न कंदो आहे पछाड़ी में लांग वाराए मुटंदा वही शराबी शराब पी वॾेरा नवाब आफिसर अखियूं ॻाढ़ियूं करे असांखे निहारींदा आहिनि त असांजा को मोतबर आहे हालांकि पी पेशाबी मां तव्हां खां पुछां थो शराब ऐं पेशाब में को फ़र्क़ु आहे उलमा खां पुछी ॾिसो जेको शराब जो हुकुम हो पेशाब जो हुकुम पेशाब जो हिकिड़ो कतरो सुईअ जे पाखड़े जेतिरो खूह में या टाकी में किरी पियो सॼी टाकी पली थी वेंदी शराब जो हिकिड़ो कतरो सुईअ जे पाखड़े जेतिरो टाकीअ में या खूह में किरी पए सॼो खूह पली भंग भी इन जे करे हराम आहे छो त इन जो क्या शराब ते आहे चर्स हीरोन भी इन जे करे हराम आहे छो त इन जो क्या शराब ते आहे अॼु असांजा मवाली चवनि था भंग न आहे गाह हुआ पियणो असांखे मुबाह हुआ के मवाली चवनि था भंग न आहे ॾही आहे पियण जी बि वही आहे के वरी असांजा मौलाई चवनि था साईं भंग न आहे थाधल आहे लिड न आहे लड्डू आहिनि गॾ जी लिड खे लड्डू सम्झी करे पिया खाइनि भंग जेका शराब पेशाब वांगुरु हराम उनखे थाधल सम्झी करे पिया पियनि या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा रब फरमायो नशे वारी हालत में तव्हां निमाज़ जे बि वेझो न वञो छो त निमाज़ में क़ुरान पढ़बो आहे ज़िक्र कबो आहे दुरूद पढ़बो आहे तव्हांखे नशो अची वेंदो तव्हांजो दिमाग़ आउट थी वेंदो क़ुरान ग़लति पढ़ंदव दुरूद ग़लति पढ़ंदव ज़िक्र ग़लति कंदव तंहिंजे करे नशे जी हालत में तव्हां निमाज़ जे बि वेझो न वञो ओमे को साफ़ ॻाल्हि कंदो नी हिकिड़ो मौलाई हुयो राति जो भंग पीते घणी पोइ गिटीअ में किरी पियो राति जो कुती बि अचे पासीरी थी सर्दीअ में हुनजे भरिसां सुम्ही पई त कुतीअ जे कननि में हथ विझी करे चई फलाणे जी माई लीलम हाणे जंहिंखे नशे में इहा ख़बर नथी पवे त हीअ ज़ाल आहे या कुती आहे इनखे नशे जी हालत में नमाज पढ़ण जी इजाज़त आहे भंग जी हालत में नशे जी हालत में हज़रत अली से जे नाले वठण जी इनखे इजाज़त आहे दुआ कयो अल्लाह इनखे सम्झ ॾे या भंग हराम आहे शराब हराम आहे इन जे वेझे ई न वञे अफ़सोस असां मुस्लमाननि ते तव्हांजे क़ौमी असेंबली में हिंदुनि बिल पेश कयो त शराब असांजे मज़हब में बि हराम आहे मेहरबानी फरमायो क़ौमी असेंबली में कानून पास कयो त शराब ते पाबंदी विधी वञे माण्हू मरनि था शराब पी नौजवान तबाह बर्बाद थी आहे हीउ हिंदुनि बिल पेश कयो
सवाइ मौलविन जे कंहिं बि उन बिल जी हिमायत न कई। जेके बि असेंबली में मेंबर वेठा उन्हनि सभिनीनि चयो त असां जेसि ताईं शराब नथा पियो तेसि ताईं निंड नथी अचे। सिंध असेंबली में जेके बि मेंबर आहिनि हिकिड़ो बि मेंबर मर्द हुजे या औरत हुजे शराब खां सवा न ईंदो। भली तव्हां सर्वे कयो सिंध असेंबली में जेके बि मेंबर वेठा आहिनि इहे सभु शराबी मर्द औरत। हिकिड़ो साईं काइम अली शाह शरीफ़ हुयो जेको शराब कोन पीअंदो हो, 2 टे कूंडा भंग जा पीअंदो हो बसि। माना शरीफ़ में शरीफ़ साईं काइम अली शाह हो जेको शराब खां परे हुयो, 2 टे कूंडा भंग जा पीअंदो हो बसि। ही हालत असां मुसलमाननि जी। हाणे जेके राति जो शराब पी बदमाशी करे सुबुह जो तारा ॻाढ़ा करे असेंबली में अची वेहनि, इहे कहिड़ी असांजी क़िस्मत जा फ़ैसिला। ये फैसला कंदा त आवाम खे सहूलियत मिलनि, बिजली गैस इन्हनि खे जी तालीम थिए, इन्हनि जा इलाज थियनि सुठे नमूने। न बाबा पंहिंजा मक़सद असुल ज़िंदगी वअनहारुम मिन खमरिल लज़्ज़तिल लिश्शारिबीन। तव्हां कुरान मजीद जे मजलिस में वेठा हो, गौफमा तो मां जन्नत में तव्हां जे लाइ पाक शराब जूं नहरूं पियो खुटरायां। उन शराब में नशो भी कोन हूंदो, मथे के चक्कर भी न ईंदा। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून। कुरान तो मथे के चक्कर भी न ईंदो, उनमें नशो भी कोन हूंदो। लज़्ज़तिल लिश्शारिबीन, रुगो मज़ो ही मज़ो, लज़्ज़त ही लज़्ज़त हूंदसि। नबी से फरमायो मेरा जवारी रात मुखे जन्नत जो सैर करायो। सब चो सुभान अल्लाह। पाण फरमायो मां उते जन्नत में हिकिड़ो याकूत जो घोड़ो ॾिठो। सुभान अल्लाह। संज सोन जा रिके भई नाल बि उन जा सोन जा। मुंहिंजे नबी फरमायो हर जन्नती खे अल्लाह ताला ओ याकूत जो घोड़ो ॾींदो ने। याकूत जे घोड़े जी रफ़्तार एॾी त तेज़ हुई जो जिथे नज़र पई पेसो ते विख पई पेस। मुझे महबूब फरमायो मां उते जन्नत में जेके आम रोड रस्ता ॾिठम, उते जेके आम पत्थर हुया उहे भी जवाहिर लाल ऐं मोती जा पत्थर। जेके रोड ते पत्थर हूंदा आहिनि तव्हां कोट बंगले में खणींदा, माना इहे पत्थर भी जवाहिर लाल मोती। फरमायो याकूत जो घोड़ो जो रस्तनि तां हले पियो ते जेका दज़ हुई मिट्टी धूड़ी उहा भी मुश्क ई अंबर जी। घोड़ो जो हले धरगो मुश्किल जिंदगी आहे। किंजा दमालात नबी से ॾिसी आया। पाण फरमायूं मेराज तो वापस मोटिया। हज़रत उमर के फरमादा उमर मेराज वारी रात मुखे हिकिड़ो महल ॾेखारियो। सिर सोन जी सिर चांदीअ जी गारो मुश्कई अंबर जो चांदीअ वांगुरु चिमके पियो। मां पुछा कभी कंहिंजो बंगलो आ? मूंखे चयोसि तव्हांजे यार हज़रत उमर जो महल आ। पाण फरमादा उमर मुंहिंजी दिलि चए पई त मां अंदर वञा, पर तुंहिंजी गैरत मूंखे यादि अची वई त उमर मुंहिंजो गैरती बचिड़ो आ, मां हुनजे घर में बिना इजाज़त जे कीअं वञा। हज़रत उमर जे अखियुनि में पाणी अचियो। अफ़ीका अगार सही मुंहिंजा अबू अम्मा मुंहिंजा बच्चा मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजा घर जा भाती सभु तव्हां तो कुर्बान। तव्हां त मुंहिंजे घर जा भाती आहियो, मुंहिंजा मालिक हो, मुंहिंजा साईं आहियो। साईं तव्हां वञो हा मुंहिंजो महल ॾिसी अचो हा। पाण फरमादा उमर मुंहिंजी दिलि चवे पई पर तुंहिंजी गैरत यादि अची वई त उमर मुंहिंजो गैरती पुटु आहे, हुनजे घर में हुन जूं हूरूं वेठियूं हूंदियूं, मां बिना इजाज़त जे गैरत वारे पुट जे घर में सचो नबी से सच फरमायो। ॾिसी आया नबी से फरमायो जन्नत में हारी तमन्ना कंदा या अल्लाह असां पाक ज़मीन दुनिया में ज़मीन खेड़ींदासीं, हर खाईंदासीं, कीनूं खाईंदासीं, बिज छटींदासीं, कणकुनि जा सारनि जा वणनि जा तरकारियूं सब्जियूं। या अल्लाह हिते वांदा वेठा आहियूं, असांखे को ज़मीन जो टुकड़ो मिले, असां उते तरकारी खायूं, उते कणक खायूं, के सारियूं, के फुटियूं खायूं, के खजनि जा बाग पोखियूं।
मुझे नबी फरमायो अल्लाह ताला मुझे उम्मतन जी इया उम्मीद भी पूरी कंदो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन रफ़ में तो जिए तवा चाहिदो ये थींदो रफ़ में तो हलो ठीक है ये तव्हांजे लाइ ज़मीन है ईंदा जो ज़मीन ते तो बस ये पांगई डांद उन जी खेड़ी करे छॾींदा ट्रैक्टर वही वेंदा हर काइजी वेंदो कीअं काइजी वेंदी सहारा अची वेंदा बिज छटी वेंदो वरी ज़मीन मां बिज ॿाहिरि निकिरी ईंदो तीलो थी ईंदो वरी उते जो उते पची तैयार थी वरी पांगई लुबी वरी उन जा देरा खॼी वेंदा अखियुनि जे आॾो ईअं सभु कुझु थी वेंदो छाजा थ्रेशर छाजा गाह छाजा पाणीअ जा वारा छाजा बिज बस रुगो इरादो कंदो त तव्हांजे लाइ इहा उमेद बि तव्हांजी रब जन्नत में पूरी दुआ कयो असुल ज़िंदगी असांजी उहा आहे उन जे लाइ महिनत इन जे करे मुंहिंजे सोने अली से फमा इरतालत दुनिया मुदबिर वरतालत आखिरत मुकबिल दुनिया वञे पई आखिरत अचे पई असा दुनिया के छॾियूं पिया आखिरत ॾे वञूं पिया ॾींहं गुज़रनि पिया हफ़्ता गुज़रनि पिया महीना साल गुज़रनि पिया असां क़ब्र जे वेझो पिया थियूं आहे यार कलो को ॾींहुं हुयो मुंहिंजे ॾाड़ीअ में हिकिड़ो वार बि अछो कोन हुयो अॼु सॼी ॾाड़ी अछी थी वई ख़बर ई कान पई 51 साल गुज़री वई सॼो काफ़िलो हलियो वियो असांजो बाबो वियो ॾाॾो वियो चाचो वियो सभु चाचा विया इहो सॼो काफ़िलो हुयो वियो हलियो हाणे वरी असांजो वारो आहे हाणे असां चाचा थी वियासीं ॾाॾा थी वियासीं नाना थी वियासीं 40-50 साल जे अंदरि वरी असां बि हलिया वेंदासीं वरी ॿियो काफ़िलो हर 50 साल खां बाद काफ़िलो मटिबो आहे या न माना मुंहिंजी 50 साल 51 साल उमिरि थी वई सॼो काफ़िलो वियो हलियो काफ़िला के ही वया हिन दार दुनिया खे छॾे केरो आहे जो रहे हितड़े हमेशा घर वॾे असांजे मौलवियुनि जो बि केतिरो काफ़िलो हलियो वियो साईं मोहम्मद शाह रोटी विया साईं अब्दुल समद हाले जी विया साईं बेरवारा असांजे हयाती में विया हलिया साईं अब्दुल गफूर कासमी वियो हलियो साईं मेखो साहब वियो हलियो मौलाना सनाउल्लाह जतो याने ताज़ो वीचारो हो वियो हलियो मौलवी मोहम्मद ईसा टांगरियो बि हलियो वियो इहो सॼो काफ़िलो वियो हलियो वरी हाणे असां जो वारो आहे वरी असां वेंदासीं वरी ॿिया नौजवान तयार पिया थियनि काफ़िला के ही वया हिन दार दुनिया खे छॾे केरो आहे जो रहे हितड़े हमेशा घर वॾे मुझे अली से फरमायो फली कुल वाहिदतिन मिनहुमा बनून दुनिया के भी पुत्र थव आखिरत के भी पुत्र थव फकूनु अबना अल आखिर मुझे सोने अली से फरमायो तवा आखिरत जा पुत्र थी जो वला तकूनु मिन अबनाए दुनिया दुनिया जा पुत्र न थियो आखिरत जा पुत्र माना दुनिया जी एतरी तैयारी कयो जेतिरो दुनिया में रहणो आहे आखिरत जी एतरी तैयारी कयो जेतिरो आखिरत में रहणो ला इलाहा इल्लल्लाह जो मतलब छा पढ़ंदा हो नी ला इलाहा इल्लल्लाह माना हर शे खत्म आसमान खत्म जमीन खत्म ला माना कुछ भी ना ला माना हर शे जी मनफी बाग खत्म बंगला खत्म मालातू खत्म जमीनू खत्म ट्रैक्टर खत्म कारू खत्म मौलवी खत्म पीर खत्म बुजुर्ग खत्म वली खत्म पर नबी रसूल भी खत्म ला इलाहा इल्लल्लाह बस हिकड़ी अल्लाह जी जात बाकी का शय सो बाबा उडों जे लाइ तैयारी कयो अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो सही आहे सभु मुवहिद अकवारी जमात सां असांजो ताल्लुक़ आहे नमाज़ पढ़ो पाण बि नमाज़ पढ़ो पंहिंजे बच्चनि खे नमाज़ जो हुकुम वामुर अलक बिस्सलात वस्तबिर अलैहा रफ़मा तो पाण बि नमाज़ पढ़ो पंहिंजे बच्चनि खे बि नमाज़ जो हुकुम कयो वस्तबिर अलैहा इन में विथी न कजो रोज़ानो ये जो अॼु वाइज़ ॿुधो सुभाणे हुकुम कयो नमाज़ पुटनि खे वरी साल माठ
सुबह जो भी चो, ज़ोर जो भी चो, असर जो भी चो, मगरिब जो भी चो, ईशा जो भी चो। ला नसअलुका रिज़्क़ा, रब फरमाए तो असां तव्हां खां मानी कोन था घुरूं, पैसा कोन था घुरूं, तव्हां खां ॾनो ई पुगर पीरनि वांगुरु कोन था वठूं, तव्हां खां भत्तो ई टैक्स क़ौम परस्त नहीं दहरियल वांगुरु कोन था वठूं। ला नसअलुका रिज़्क़ा, रब फरमाए तो तव्हांजी का शइ मूंखे न खपे। न नरज़ुकुका, तव्हां रुगो नमाज़ पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे नमाज़ जो हुकुम कयो, मुंहिंजो वाइदो आहे नमाज़ जे करे तव्हांखे रोज़ी मां ॾींदुसि। नमाज पढ़ो, रोज़ी मिलंदव, सुकून वारी, बरकत वारी। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा, सूरो सिपारो सूरत ता। रब फरमाए तो जेको मुंहिंजे ज़िक्र खां, ज़िक्र मां मुराद नमाज कुरान, इन्न सलात लिज़िक्री, जेको मुंहिंजे नमाज खां मुंहिंजे कुरान खां मुंहुं मोड़ींदो, रब फरमाए तो मुंहिंजो वाइदो आहे मां गुज़रान तंग करे छॾींदोसांसि। भले करोड़पति हूंदो पोइ बि परेशान हूंदो। कंहिं महिल फोन ईंदसि तुंहिंजे वाड़े में मैं 5 लख जी मरी वई, कंहिं महिल फोन ईंदसि तुंहिंजे देरे खे बाहि लॻी वई, कंहिं महिल फोन ईंदसि त कारखाने में बिजली जी छाट लॻी, मशीनरी सॼी सड़ी वई, कंहिं महिल फोन ईंदसि तुंहिंजी ट्रक सामान जी कराची खां भरी पई अचई, सखर रोड़ी बाईपास ते कल्टी थी पई, का शइ न बचाई। कंहिं महिल फोन ईंदसि तुंहिंजो पुटु ओचितो हादसो थी पियो मरी वियो। क़ुरान दोफ़ा मां जेको मुंहिंजे ज़िक्र खां नमाज खां कुरान खां मुंहुं मोड़ींदो, मुंहिंजो वाइदो आहे मां ज़िंदगी ज़हर करे छॾींदोसांसि। उहो मुंहिंजो भाउ इंस्पेक्टर आहे, अलाह हुनजे ज़िंदगी में बरकत करे। चए थो मां त रिश्वत न वठंदो आहे, बसि पघार मुंहिंजी आहे। चए रोज़ानो असांजा पुलिस जा सूबेदार DSP रोज़ानो 10,000 15,000 20,000 उन्हनि जी रिश्वत हूंदी आहे। रोज़ानो जेके रोडनि ते बीहंदा आहिनि ग़रीबनि मिसकीननि जो रतु चूसींदा आहिनि। चईंसि कॾहिं महिल अहिड़ा हालात अची वेंदा आहिनि जो चवंदा आहिनि सूबेदार मुख़्तियार साहब तुंहिंजी हलाल जी पघार असांखे मानीअ जे लाइ पैसा कोन्हनि, चांहि जे लाइ पैसा कोन्हनि, महिरबानी करे मानी त कर। जेके पराओ हक़ खाईंदा ज़ुल्म कंदा उहे सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदा, चरिया था। जेके नमाज़ न पढ़ंदा, क़ुरान जो दौर न कंदा, ज़िक्र न कंदा, उहे सुकून जी ज़िंदगी। हिननि मौलवियुनि जी पघार घणी 10,000 12,000। था हैरान थी वेंदो 12,000 में हिननि जो गुज़र कयो। बरकत आहे। बरकत कीअं हूंदी आहे? नमाज न पढ़ंदो, कुरान मजीद जो दौर न कंदो, रात जो 12 बजे माईअ खे वज़ा हमर जी तकलीफ़ वारो कयो, ॿार थो ॼमे मराह थी, का गाॾी करे अचो। हाणे गाॾी जेका 500 में ख़ैरपुर ताईं हले, उहो गाॾी वारो चवंदो बाबा 10,000 ॾे पोइ हलंदुसि। हल बाबा मजबूरी आहे, 10,000 बि भरींदो। उते जो पहुचंदा डॉक्टर चवंदा बाबा केस वॾो आहे, 5 बोतलूं खून जूं खपनि। हल भेणा वरी परेशान, ॻोठ जे वारो कयो, छोकिरा वठी अचो, खून जी ज़रूरत आहे। सॼे ॻोठ जी निंड हराम, मिट माइट पाड़े वारा दोस्त। हलो साईं 5 बोतलूं खून जूं अची वयूं। माई डॉक्टर चवंदी बाबा केस वॾो आहे, ऑपरेशन थींदो, ₹1 लाख ख़र्च थींदो। हल बाबा ₹1 लाख। ईअं ज़िंदगी ज़ार थी। ऐं मौलवी वीचारो हिन जी घरवारी खे 12 ॼणनि जी तकलीफ़ थी, बसि सूरत मरियम पढ़ी करे शीशे ते शुकारे ज़ाल खे प्यारे ॻोठ जूं वटि कुराड़ियूं आयूं, क टंगुनि मां वरितुसि, क मुंडीअ मां, क चेल मां, ॿार ख़बर ई न पई। बरकत ईअं थींदी अथव। तव्हांजे लेखे त क़ुरान पढ़ंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, शायदि बिल केस पैसनि जा भरिजी। नमाज पढ़ो, कुरान मजीद जो दौर कयो। तव्हांजे वज़ीर आला खे, सदर खे, ज़रदारी खे, जनरल ऐं कर्नल खे सुकून न मिलंदो, तव्हांखे न खाई झोपड़ी में उन्हनि खां वधीक सुकून मिलंदो। पाण नमाज नथा पढ़ो पर पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे नमाज जो हुकुम कयो। ईअं न आहे जो चई मां नथो पढ़ां त ॿियनि खे छा कयां। बाबा हिकिड़ो पीउ जो भंग जो मवाली हुजे त भंग जो कुंडो लिकी करे पीअंदो, कि न पुटनि खे चवंदो तव्हां बि पियो, पुटनि खे जलींदो। बाबा मुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी वई, तव्हां भंग न पियो। पाण नमाज़ नथा पढ़ो पर पंहिंजे बच्चनि खे
नमाज जो चो बाबा मां ने भागो दिस तव्हां त ने भागा न थियो इंशाअल्लाह जन ये बच्चा ही न्याणियूं नमाज पढ़ंदा ऐं नमाज में दुआ घुरंदा रब्बि ग़ुफ़िरली वलि वालिदैया या अल्लाह मूंखे भी माफ़ कर मुंहिंजे अबे अम्मा खे भी माफ़ कर पोइ इंशाअल्लाह इन्हनि बच्चनि ऐं न्याणियुनि जे दुआउनि जे सदके अल्लाह ताला असांखे माफ़ भी करे छॾींदो ऐं कॾहिं न कॾहिं इन्हनि बच्चनि जे दुआउनि जे करे इन क़ुरान खे मजबूर करे रब पंहिंजे दर ते झुकाईंदुसि असांजा वॾा के आलिम त कोन आहे मुंहिंजो वालिद साहब 25-30 साल मल विढ़ियो बाबो साईं ॻाल्हि कंदो 7-8 साल मां एॾा ई रहियुसि लाड़काणे पीर नाले चङो वॾी जागीर हुअसि मानीअ ते 7-8 साल रुगो मानी मिलंदी राति ॾींहं पीरनि जे ड्यूटीअ ते असांजो ॾाढो ज़वार हो ज़वार फैज़ में मुंहिंजो ॾाढो ज़वार हो बाबे चयसि हज जा पैसा तो ॾेई चई न हज जी ज़रूरत न आहे मूंखे करबला मौला मोकिल ठीकु आहे ज़वार हो भिटाई साहब जी दरगाह ते वायूं चवंदो वॾो गवियो हुयो तंबूरे ते जेके चवंदा आहिनि वायूं भिटाई साहब जूं इन्हनि जो उस्ताद हो अञा ताईं उहो तंबूरो पियो वाइज़ ॿुधंदा जलसा जीअं तव्हां वाइज़ ॿुधण जे लाइ आया हो पाड़े में को जलसो थींदो बाबे वारा वेंदा हिन जलसनि जो फ़ाइदो आहे पता तव्हां सम्झो त अॼु आयो जलसो करायोसीं माण्हू मानी खाई विया मौलवी किरायो वठी हलिया विया फ़ाइदो त कोन थियो बाबा फ़ाइदो थींदो अॼु निमाज़ी थिया वरी ॿिए जलसे ते 5 ॿिया वधंदा वरी टियों जलसो थींदो वरी ॿिया 2-3 ॾाढ़ी रखंदा के तौबा कंदा के न्याणियूं उथारींदा के निमाज़ पढ़ंदा इंशाअल्लाह हर जलसे जो फ़ाइदो थींदो असांखे बि फ़ाइदो थींदो जेके मरी विया आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो पोइ जलसा ॿुधंदा पोइ चवनि भेण पाण न पढ़ियासीं भला बच्चनि खे त पढ़ायो असांखे मदरसे में छॾियऊं ईअं वाइज़ ॿुधी पोइ मदरसे में दुआऊं घुरंदासीं रब्बि ग़ुफ़िरली वलि वालिदैया सम्झ त कान हूंदी पर रब त सम्झे पियो या अल्लाह मूंखे बि माफ़ कर मुंहिंजे अबे अम्मा खे बि माफ़ कर पोइ असां बच्चनि जूं दुआऊं रब क़बूल कयूं मुंहिंजो वालिद साहब 70 साल जी उमिरि में खड़ी जे मदरसे में आयो हुते क़ुर मजीद जे मुंहिंजे उस्ताद वटि नाज़रा पढ़ियईं जिथे मां हिफ़्ज़ कयो उन साॻे उस्ताद वटि मुंहिंजे वालिद साहब नाज़रा क़ुर पढ़ियो मुंहिंजी अम्मा जी हिन वक़्तु 95 साल उमिरि आहे अल्हम्दुलिल्लाह असां मदरसे में आयासीं अक़ीदा उन्हनि जा सही थी विया अम्मा नमाज़ भी पढ़े पई तहज्जुद भी पढ़े पई इशराक भी पढ़े पई मुंहिंजी अम्मा जी 95 साल उमिरि आहे पर कॾहिं बि रोज़े खे छॾे न पई बाबा औलाद जूं बि दुआऊं लॻंदियूं आहिनि मुंहिंजी नंढड़ी 5-6 साल जो रमज़ान में रोज़ा पे रखे पोइ माण्हू चयसि त तूं अञा नंढी तो ते रोज़ा फ़र्ज़ त कोन कमज़ोर थी वेंदी आहे मां चयोमांसि झल न इन्हनि खे सवाब जी ज़रूरत न आहे त असांखे त सवाब जी ज़रूरत आहे भली 2 कलाकनि जो रोज़ो रखनि अधु ॾींहं जो हे नंढड़ा बच्चा रोज़ो रखनि अल्लाह ताला इन्हनि खे अजुर ॾींदो असांखे सवाब मिलंदो ही नंढड़ा बच्चा निमाज़ पढ़ंदा नफ़िल पढ़ंदा क़ुर मजीद जो दौर कंदा इन्हनि खे त सवाब जी ज़रूरत न आहे पर इंशाअल्लाह इन्हनि जे नेकिन जो सवाब इन्हनि जे पीउ माउ खे ज़रूरु मिलंदो उसे बेर वारा को वाक्य बयान कंदा एको नौजवान हुयो वीचारो बीमार थी पियो घरवारी खे चई त बच्चो ॼमे त हिनखे क़ुर पढ़ाइजां हू वीचारो फौत थी वियो उनजी वालिदा घरवारी छा कयो जो बच्चो सम्झ सां थियो उनखे तैयार करे क़ाइदो सीने सां लॻाए मस्जिद ॾे मोकिलियईं उन नंढड़े मस्जिद में पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ बा ता सा रब जो रहम जोश में अची वियो रब फरमायो नंढड़ो बच्चो जंहिंजे ज़ुबान ते मुंहिंजो नालो आहे जेको मूंखे रहमान थो चवे मूंखे रहीम थो चवे मूंखे हया थो चए जो हुनजे पीउ खे अज़ाब कया जंहिंजे बच्चे बिस्मिल्लाह पढ़ी मां हुनजे पीउ खे माफ़ करे छॾियो सो ही नंढड़ा बच्चा नेकी कंदा नफ़िल पढ़ंदा दौर कंदा सवाब असांखे मिलंदो औलाद जे दुआउनि जी बि ज़रूरत आहे पीउ माउ खे सही तो चवां या ग़लति पीउ माउ जे दुआउनि जा त हुई मोहताज आहियूं दुआऊं घुरंदा कयो अबे अम्मा जे लाइ अल्लाह से फरमा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा
जेरे त पी मां खे न विसार जो पर मरण खां बाद भी अबे मां खे न विसार असां जेरे ही पी मां खे विसारे छॾियो आहे घरो घर सां दर दर सां भित भित सां सुबुह ऐं शाम अचूं था पिया अबो अमा वीचारा निहारनि था पिया त पुट हलियो वियो मूं ॾे न आयो ज़ाल खां दुकान दुकान खां ज़ाल खां ज़मीन ज़मीन खां वरी घर वारी वटि 15 ॾींहं महीनो गुज़री थो वञे घर घर सां आहे पी मां कुराड़ा पिया था तके सही थो चवां या ग़लति थो चवां जेरे ही पी मां खे विसारे छॾियो हालांकि क़ुरान थो फरमाए जेरे त पी मां खे न विसारजो पर मरण खां बाद बि ॿिए मां खे न विसारजो उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो या अल्लाह जीअं बचपन में असांजे ॿिए मां असां ते ॿाज करे पाले न पाए वॾो करे जवान कयो हिन वक़्तु असांजा अबो अम्मा क़ब्र में अकेला आहिनि तोखां सवाइ ॿियो कोई कोन अथनि न हवाल ॾेई था सघनि न असां वठी था सघूं या अल्लाह असांजे अबे अम्मा ते ईअं ॿाज कर जीअं बचपन में असां ते ॿाज कर दुआऊं घुरंदा कयो औलाद खे बि घुरिजे त पीउ माउ जे लाइ दुआऊं घुरनि पीउ माउ खे बि घुरिजे त औलाद जे लाइ हर दुआ में औलाद खे यादि कयो नमाज़ पढ़ो कंहिंजो हक़ न खाओ कस खाओ कसर न खाओ मज़लूम थियो ज़ालिम न थियो ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह साथ उलमा जो ॾींदासीं जीअं हिते जलसनि में आलमनि सां गॾु हूं त इलेक्शन में बि आलमनि सां गॾु हूंदासीं ये कुराड़ी खंडी कुल्हे ते खणी आया अथसि पोलिंग में अखियुनि खां अंधी अबा तीर दा निशान किथे है अम्मा तू अंधी थी वही अञा ताईं तोखे तीर जी ज़रूरत है तोखे जनाज़ा तुंहिंजा मौलवी पढ़ाइनि तोखे क़ब्र में उते जन दुआऊं मौलवी घुरनि मौलवियुनि जो निशान किताब अची अबा 200 रुपया भी कोई उधारा नहीं ॾींदा है शाबस है बेनज़ीर को ओंदे मूंखे 10,000 12,000 मिलते हैं ऐं वास्ते में तीर को वोट ॾींदी माना अखियुनि खां अंधी आहे पोइ बि चए थी त तीर खे वोट इन्हनि माइनि खे सम्झायो निभागिन खे त इहे पैसा तव्हांजा बंदि कोन थींदा मतां तव्हां सम्झो त मौलवियुनि खे वोट ॾींदासीं त पैसा बंदि थी थिया अञा तव्हांखे इज़त सां पैसा ॾींदासीं ही कमीशन तव्हांजी खाइनि था घटि में घटि 15,000 20,000 तव्हांखे घर वेठे तव्हांजे मुड़ुसनि खे भाइरनि खे मिलंदा मुड़ुसनि ते भाइरनि ते एतमाद न अथव त तव्हांखे हथ में ॾींदासीं इंशाअल्लाह भला उते सरहद में पंजाब में मिलनि था या कोन था मिलनि उते भी मिलनि था सभिनी खे पैसा इन्हनि माइनि खे ई कंफ्यूज़ कई वेठा आहिनि त बसि वोट न ॾींदव तीर खे त तव्हांजा पैसा बंदि थींदा हिननि जे पीउ जा पैसा ज़रदारी जे पीउ जा पैसा पीपीआरनि जा पैसा ये इंशाअल्लाह पैसा मिलंदा सम्झाईंदो उन्हनि खे एतमाद ॾियारायो इन कुराड़ी जेका अखियुनि खां अंधी आहे अबा में को 200 रुपया कोई उधारा नहीं ॾींदा शाबाश बेनज़ीर को ओंदे पैसे 12,000 में को मिलते हैं तीर दा निशान में को दिखाओ तो मैं उते ठपा ही हालत जिथे किथे असां हारायूं माइन वारे बूथ में इन्हनि खे सम्झायो तव्हां त ये पैसा तव्हांजा बंदि न थींदा इंशाअल्लाह असां वधीक पैसा ॾींदा सम्झाईंदो नी इंशाअल्लाह साथ ॾींदो नी उलमा जो हिते भी नेकनि सां गॾु हूं त पोइ जन्नत में भी उन्हनि सां गॾु हूंदासीं अज़म कयो इंशाअल्लाह 8 फरवरी ते असां सभु दीनदार आहियूं मुवहिद आहियूं पंहिंजो वोट ज़ाहि न कयो आलमनि खे वोट ॾियो इंशाअल्लाह क़ुरान जे कानून जे लाइ निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ अल्लाह सां क़यामत जे ॾींहुं पुछा कई असां चवंदासीं या अल्लाह ॿियो कुझु त कोन करे सघियासीं फ़लस्तीन वारा त बच्चा क़ुर्बान पिया कनि घर क़ुर्बान कयूं ॿाहिरि ज़ालूं क़ुर्बान कयूं असां वटि क़ुरान जे कानून जे लाइ वोट